करीम में केतरी न औलिया अल्लाह के इज्जत दिनी औलिया अल्लाह जे दरबार में अज भी मुझा दोस्त मुर्दा दिलन के अल्लाह ताला जिंदा फरमाइंदो आ। जरा कुरान करीम ने गौर त कर जदे मूसा कलीमुल्लाह के अल्लाह ताला जे जात बाबरकात हुक्म कयो हो इल्मे लुदनी सिखण जे ला मुझा दोस्त अल्लाह ताला पंहिंजे कलीम के कोहे तूर ते घुराए कचहरियों करण वारो कोहे तूर ते घुराए कलाम करण वारो रब उते इल्मे लुदनी खुदा न पियो सेखारे सके छा पंहिंजे मूसा कलीमुल्लाह के। लेकिन अल्लाह ताला जे जात जो हुक्म थियो ऐ मुझा सोहना मूसा ऐ मुझा सोहना मूसा जी मुझा करीम रब हे इल्म मा अल्लाह ताला जो जेको खास अल्लाह मा अल्लाह ताला पंहिंजो खास इल्म खास बानन के अता फरमायो आ इहो तू सिखण जे ला मुझो रब फरमाए तो इन दरिया जे किनारे वञ इन दरिया जे किनारे वञ हिकड़ी मच्छी खण अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह हिकड़ी मच्छी खणंदो आ हिकड़े गुलाम के गड वठंदो आ कुरान करीम जो आयतूं पढ़ंदुस तमाम किसो तवील थी विंदो तर्जुमो कुरान जो कंदो पियो हला हेका हिकायत बयान न पियो कया। हजरत मूसा कलीमुल्लाह मच्छी तरे तैयार करे खइया गुलाम संदन सा गड्डा जेडी मल गड निकता पांजे गुलाम के फरमाइन था त ऐ मुजा गुलाम जह जगह ते हिय मोल मच्छी तरियल मच्छी पक्कल मच्छी जेडी मल जिंदा थी हलण लगे उहा उन जगह ते बीही रह जा उन जगह ते मुके पहुंचणो आ। अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह पंहिंजे गुलाम सा गड उहा मच्छी खणी जदे दरिया जे किनारे हलन था मुसलमान गौर कर हलंदे हलंदे अल्लाह जे कुदरत दे निहार हिकड़ी जगह ते मुजा दोस्त क़याम कन था उहा मच्छी जिंदा थे थी दरिया में हली थी वने न मूसा कलीमुल्लाह के खबर थी पवे न उन जे गुलाम के खबर थी पवे छो न थी खबर पवे अल्लाह ताला खबर नथो दियण चाहे जदे थोड़ो अगते वञन था अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह पांजे गुलाम खां पूछे तो मच्छी काथे आ गुलाम जवाब तो दे से मच्छी त पोई जगह ते जिंदा थी दरिया में हली वई। हजरत मूसा फरमायो मां त तोखे पहिरी चयो हो मुखे दरिया में उन जगह ते वञणो आ जह जगह ते मच्छी जिंदा थींदी उहा असां जी जगह हुई। रब जो कुरान फरमाए तो हजरत मूसा कलीमुल्लाह पोइते मोटे थो पोइते मोटी करे मच्छी दरिया में लही वैया लेकिन अल्लाह जे कुदरत सा एड़ी सुर्ग बनाए वैया पानी में सुर्ग बनाए वैया जो निशान हींअर भी मौजूद आ। मूसा कलीमुल्लाह मोटे तो उन दरिया में अंदर वञे तो उन मच्छी जे निशानन ते वञे तो अल्लाह जो कलीम आ अल्लाह जो नबी आ लेकिन मच्छी जे निशानन ते अंदर दरिया में वञे तो जडे दरिया में अंदर पहुतो जिसे हिकड़ो अल्लाह जो नेक बानो आ जेको पानी में अंदर भी नमाज पढ़ी रहे पानी में अंदर छा करे रहो आ नमाज पढ़ी रहो आ। अल्लाह जे मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला जे जात बाबरकात जे उन कुर्ब में मशगूल आ। हजरत मूसा कलीमुल्लाह पोया खामोश थी वेही रहो कुछ घड़िन बाद जडे उन नमाजी जेको पानी जे अंदर अल्लाह जी इबादत करे रहो आ सलाम वराए फारिग थी करे बगैर निहारण जे पूछी रहो आ ऐ अल्लाह जा कलीम ऐ मूसा कलीमुल्लाह किया अचड़ थियो आ। अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह अर्ज कयो त तवां के मुझो नालो कह बुधायो उन जवान पानी जे अंदर रहन वारे सोहणे खिजर जवाब दिनो ऐ मूसा कलीमुल्लाह जह तोखे मोकलियो आ उन अगई मुखे बुधायो आ त मुझो सोहणो नबी मूसा कलीमुल्लाह तोने अची रहियो बुधाए छाजे ला आयो आ। अल्लाह जो कुरान खोले दिस त अल्लाह ताला जे सोहणे नबी मूसा कलीमुल्लाह जवाब दिनो काल लहू मूसा हल अत्तबिउका अला अन तुअल्लिमन मिम्मा उल्लिमत रुशदा ऐ सोहणा खिजर मां मूसा कलीमुल्लाह तो वटे इल्म सिखण जे ला आयो मुसलमान गौर कर छा सिखण आयो आ। अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह जेको कोहे तूर ते अल्लाह सा कचहरियों करे जेको मानुन जा न्यापा अल्लाह दे खणी वने जेको मानुन जा मामलात अल्लाह जे दरबार में पहुंचाण ला कोहे तूर ते पहुंचे दुनिया जा मामला पहुंचाण वारो अजो खुद इल्म सिखण जे ला अल्लाह जे जात उन के काडे मोकलियो अल्लाह जे जात उन के पंहिंजे नेक बान्हे दे मोकलियो। तवज्जह त कर मुसलमान तवज्जह त कर जडे सुनो
मूसा कलीमुल्लाह चवे तो त मां तव्हां सां रहण जे लाइ तैयार आहियां, मां तव्हां सां गॾु रहण जे लाइ तैयार आहियां, इन जे लाइ त मूंखे उहो इल्मु सेखारियो जेको अल्लाह ताला तव्हांखे अता फरमायो आहे। त मुंहिंजा दोस्त क़ुरान ॿुधाए थो त ख़िज़र अलैहिस्सलाम उनखे जवाब कहिड़ो ॾिनो, क़ाल इन्नक लन तस्ततीअ मई सबरा, ऐं अल्लाह जा नबी छा तो में एतिरी ताक़त आहे जो तूं मूंसां गॾु रहण में सब्र करे सघंदे। व कैफ तस्बिरु अला मा लम तुहित बिही ख़ुबरा, छो त मां उहे कम कंदुसि जिन जी तोखे ख़बर बि न हूंदी, जिन जो तोखे पतो न हूंदो। छा उन्हनि ॻाल्हियुनि खे ॾिसी करे तूं ख़ामोश रही सघीं तो? अल्लाह जे नबी फरमायो हा अल्लाह कंदो, क़ाल सतजिदुनी इंशा अल्लाह साबिरा, ऐं ख़िज़र अल्लाह कंदो त तूं मूंखे साबिर लहंदे। यकियूं क़ुरान जूं आयतूं मुसलसल हलन थियूं पयूं, लेकिन मां तिलावतूं आयतूं करण जे बजाय फ़क़त तर्जुमे में तव्हांखे चवां, मुंहिंजा दोस्त अल्लाह जो नबी इल्मु सिखण लाइ कंहिं ॾे आयो, चयो ख़िज़र अलैहिस्सलाम ॾे मुंहिंजो रब तोखे ॿुधाए रहियो आहे। ओ इल्म ते नाज़ करण वारा ऐं इल्म ते नाज़ करण वारा मां अल्लाह कंहिं ॾे मोकिलियो। फवजदा अब्दम मिन इबादना, फवजदा अब्दम मिन इबादना रहमत। अल्लाह ताला जे क़ुरान ॾे ॾिस त सही मुस्लमान, अल्लाह फरमाए थो मूं पंहिंजे बाननि मां हिकु बाने खे चूंडियो जंहिं मूसा कलीमुल्लाह खे बि मोकिलियो त वञी इल्मु सिखी आहे। त मुंहिंजा दोस्त अल्लाह ताला जे सालिहन बाननि वटि माण्हू जॾहिं वेंदो आहे त कहिड़ो इल्मु सिखंदो आहे? जो अल्लाह जे क़ुर्ब जो इल्मु सिखंदो आहे। अल्लाह जे बाननि